बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ के प्रोग्राम व्यूज़ टाइम में अवां खे भलीकार। आवां यहाँ महताब अली नूर। नाज़रीन, 3 पीस ऐं 4 पीस जो फ़र्क़ु ऐं पावर वाज़े करण खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी जा चेयरमैन दुबई रवानो थी विया आहिनि ऐं उन्हनि जी दुबई रवानगीअ खे का बि नाराज़गी करार न पियो ॾिनो वञे। शाज़िया अताबरी ऐं फैसल करीम कुंडी वज़ाहती बयान जारी कया आहिनि। उन्हनि चयो आहे त आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी में कंहिं बि क़िस्म जा के बि इख़्तिलाफ़ न आहिनि ऐं रूटीन जे हवाले सां बिलावल दुबई रवानो थियो आहे। गुज़िरियल ॾींहुं आसिफ अली ज़रदारी अॻूणा सदर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियंस जा सदर उन्हनि हिकु ख़ुसूसी इंटरव्यू दौरान इहो चयो त बिलावल 3 पीस जो सदर आहे, आउं 4 पीस जो सदर आहियां ऐं जेके चूंडुनि जे लाइ उम्मीदवार आहिनि कैंडिडेट्स उन्हनि खे बि ऐं बिलावल खे बि टिकट आउं जारी कंदुसि। बिलावल जी टिकट ते बि मुंहिंजी सही हूंदी। उनखां अलावा बि कुझु अहम ॻाल्हियूं आसिफ अली ज़रदारी साहिबु कयूं। ख़ासि तौर ते उन्हनि चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजी मदीअ जो मालिक आहे, मूंखे बि बाबे चवंदो आहे ऐं जेकॾहिं मां कुझु चवांसि ऐं हू चवे त मां सियासत नथो कयां त पोइ आउं छा कंदुसि। उनखां पोइ हुननि चयो त आसिफा भुट्टो ज़रदारी जिते बि फ़ैसिलो कंदी चूंड विढ़ण जो उनजो राइट आहे। बिलावल भुट्टो चई चुको त चित्राल मां आसिफा भुट्टो ज़रदारी खे चवंदासीं त उहा टिकट जेका आहे पीपल्स पार्टी जी टिकट ते चूंड विढ़े। बिलावल आसिफ अली ज़रदारी साहिबु इहो बि चयो त का बि पार्टी अकेले सिर ईंदड़ आम चूंडुनि में 172 सीट्स न खटी सघंदी, भली उहा नून लीग हुजे, JUI हुजे या के ॿियनि इतिहादनि वारियूं पार्टीज़। पीपल्स पार्टी खे तव्हां हल्को न सम्झो, असां बि मैदान में आहियूं ऐं असां ईंदड़ आम चूंडुनि में वॾा सरप्राइज़िस ॾेई सघूं था। पंजाब जो निगरान वॾो वज़ीर जेको आहे मोहसिन नक़वी उहो मुंहिंजो पुटु बणियलु आहे। इहो ख़ासि मैसेज आहे, इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं को चेयरमैन विच में इख़्तिलाफ़ आहिनि या न आहिनि या अहिड़े क़िस्म जा बयान, इहो बि अहम मामिलो आहे, इन ते ॻाल्हाईंदासीं। ॿियो आहे त निगरान वफ़ाक़ी घरू वज़ीर सरफराज़ बुगटी साहिबु ॻाल्हि ॿोल कई आहे। उन्हनि अॻूणे हिकिड़े वज़ीर आज़म PTI चेयरमैन खे मुखातिबु थींदे चयो त हू अदालतुनि जो लाडलो आहे ऐं खेसि अदालत जेल अंदरि अहिड़ियूं सहूलियतूं मिलियल आहिनि जिन जो आम माण्हू सोचे ई नथो सघे। ऐं साॻे ई वक़्तु वरी नवाज़ शरीफ़ जे हवाले सां ॻाल्हाईंदे ईअं लॻो ॼण हू उनजी धुर बणियल आहिनि। उन्हनि चयो त नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ु जेके बि केसिस दाख़िल कया विया घणे भाङे उहे केसिस जेके आहिनि उहे बेबुनियाद ठाहिया विया हुआ। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी लेवल प्लेइंग फील्ड जी शिकायत ते उन्हनि ध्यानु ई न ॾिनो ऐं इन जो जवाबु ॾियण खां लवाए विया। सो फ़र्क़ु साफ़ वाज़े आहे। छा निगरान सेटअप जेको आहे उहो ईंदड़ आम चूंडुनि लाइ का सहूलियतकारी करे पियो, इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेके पैनलिस्ट आहिनि उन्हनि जो तारीफ़ मां असां कराईंदा हलूं। सीनियर तजिया निगार आहिनि नसीब मेमर साहिबु असांखे जॉइन कयो आहे। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु अॻूणा सिफ़ारतकार सीनियर तजिया निगार उहे असां सां गॾु आहिनि। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहिबु ऐं अयूब शेख साहिबु असांखे जॉइन कनि पिया। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु वेलकम चऊं पिया सर अव्हांखे। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं को चेयरमैन जे बयान ते पहिरियां ॻाल्हायूं। कुझु ईंदड़ आम चूंडुनि जे हवाले सां बि उन्हनि कुझु सिनारियो पेश कयो त अहिड़े रस्ते ते अहिड़ो तरीक़ो इख़्तियार करणु खपे जंहिं ते अॻिते बि हली सघूं, का बि जमात अकेले सिर जेका आहे बरतरी हासिलु न करे सघंदी आहे। ख़ासि तौर ते 3 पीस ऐं 4 पीस जो जेको फ़र्क़ु उन्हनि वाज़े कयो त बिलावल साहिबु दुबई रवानो थी विया। ज़ाहिर आहे, ॾिसो न हाणे स्टेज उहा अची वई आहे त माशाअल्लाह ॿई पीउ पुट ॿई इन वक़्तु एक्टिव आहिनि ऐं सियासत में सॼी ज़िंदगी बिलावल त न कढी आहे, सियासत जी हिकु तजुर्बो रखियो आहे उनजे वालिद साहिबु मोहतरम। त इन जे करे बिलावल नई दुनिया खे सम्झे थो पियो, नौजवाननि खे सम्झे थो पियो। इन मुल्क खे जो वज़ीर ख़ारजा परॾेही वज़ीर रहियो आहे ऐं परॾेही वज़ीर जे करे उहो काफ़ी उनखे ॼाण थी वई आहे इन मुल्क जे बारे में बि। त हू चाहे पियो त हीउ जेको रवायती सिलसिलो जंहिंसां मुल्क न सुधरियो ऐं इहे रवायती सियासतदान जंहिंसां मुल्क में को अहिड़ी तरक़ी न थी आहे त उनखे उहो नए अंदाज़ में चाहे पियो त मुल्क खे वठी हले। जे बिलावल जी इन सोच या अहिड़ी सोच जे नौजवाननि जी सोच आहे उहा जे मुक़दर खुले इन मुल्क जो ऐं इन मुल्क में उहो कुझु सिलसिलो थी वञे ज़रूरु फ़ाइदो वठनि पुराणे सियासतदाननि खां। बिलावल बि इहो ई चवे पियो ऐं ज़रूरु उन्हनि जी राय शामिलु कनि, पर नौजवान जेके आहिनि इहे वधीक क़ाबिल आहिनि, इहे वधीक दुनिया खे सम्झंदा आहिनि, दुनिया जे मामलात खे सम्झंदा आहिनि। मुल्क जी जेका हाणे ट्राइबल ऐं जेके उहो मौरूसी हालात ऐं सियासत आहे
उनखे थोरो घटि सम्झंदा आहिनि, पर इन्हनि खे थोरो मौक़ो मिले बिलावल जहिड़े माण्हू खे त हू मुल्क खे वाक़ई काफ़ी अॻिते वधाए था सघनि। ऐं ओड़े ई लिहाज़ सां मरियम नवाज़, हाणे मरियम नवाज़ खे जे भेटायूं जे असांखे मुक़दर में आहे ई मौरूसी सियासत, असांजे मामिलो ऐं असांजी सियासी जेको सिस्टम आहे उन में असां जहिड़ा माण्हू जेके असां हिते वेठा आहियूं पैनल ते, असांखे त इलेक्शन जो ख़र्च बि पूरो नथा करे सघूं, जेके 10-15-20 करोड़ जेके ख़र्च करणा पवंदा आहिनि, इहे मौरूसी सियासत जे असांजे मुक़दर में आहे। ऐं ॿियो को हल न आहे त भले चऊं इन्हनि मां बि कुझु सही तरीक़ो हुजे त उहो कयूं। ऐं इन लिहाज़ सां जे ॾिठो वञे त खणी हू मौरूसी सियासत नवाज़ PML NG हुजे या मौरूसी सियासत हितां जी हुजे, बहरहाल उन में इन हालातुनि खे ॾिसंदे सराउंडिंग सर्कमस्टांसिस खे ॾिसंदे माण्हू चई थो सघे त बिलावल खे जे चांस मिले ऐं बिलावल खे जो रिफॉर्म करणु ॾियनि पंहिंजी पार्टी में, या मरियम खे रिफॉर्म करणु ॾियनि पंहिंजी पार्टी में, त हू काफ़ी बहितर रिफॉर्म करे था सघनि, नवां माण्हू आणे था सघनि हिन में। ऐं उन लिहाज़ सां ज़ाहिरा का बहितरी थी सघे उन में, छो जे हाणे हिकिड़ी साइकी थी वई आहे त जेके असांजा पुराणा सियासतदान आहिनि उहे बिल्कुलु सोचंदा आहिनि त असां सॼी ज़िंदगी जेको आहे सियासी पावर खे असां न छॾंदासूं, छो जे असांजे मुल्क में सियासत जे तौर ते उहो अपनाई न वई आहे। सियासत खे हिते मईशत हिकिड़ी इंडस्ट्री जे तौर ते, सियासत हिकिड़ी फैक्ट्री आहे त उते इंडस्ट्री जे तौर ते पावर इस्तेमालु कयो ऐं उते सहूलियतूं हासिलु कयो, पैसा, ऐं उन खां सियासत में माण्हू हिकिड़ो आम आवाम जेको आहे इन सियासत में जेके दस्तूर, जेके कानून, जेके असांजो कॉन्स्टिट्यूशन थो चवे उन जे मूजिबि, या कॉन्स्टिट्यूशन जो आर्टिकल 38 थो चवे त उन जे मूजिबि जेको आवाम खे सहूलियत न आहे ॾिबी, अवाम जो को हाल अहवाल न आहे पुछणो, त उन लिहाज़ सां जेके बि सहूलियतूं आहिनि, जेके बि इन में एयाशियूं आहिनि, उहे सभु जेके सम्झंदा आहिनि पाण खे त सियासत हिकिड़ी हाणे इहा फैक्ट्री आहे, हिकिड़ी इंडस्ट्री आहे, असांजो हक़ आहे, असां ई बसि इन मुल्क खे जा पैसा बि इस्तेमालु कंदासूं, इन मुल्क जी फ़ैसिला बि कंदासूं, जंहिंजे करे असां ॾिसो त अॼुकल्ह किथे पक आहियूं उन मुल्क में, जेके असां ते कर्ज़ आहे, जेको असांखे व्याज ॾियणो आहे, जेकी असांजी तालीम आहे, जेके असांजी सिहत आहे, जेका महांगाई आहे, उहो असांजो जेका जान नथी छॾे, रुगो इन जे करे त बिलावल जहिड़े माण्हू खे मरियम जहिड़े उन्हनि जे हथ में अचे त हू घटि में घटि कुझु बहितर करे था सघनि। सिंध जे लिहाज़ सां ॾिठो वञे त इन वक़्तु मां सम्झां थो त बिलावल हिकिड़ो टैलेंटेड माण्हू, उनखे दुनिया जी ॿाहिरि जी बि ॼाण आहे, ॿाहिरि पढ़ियो आहे, रहियो आहे, उनखे भुटे जी जेको आहे उहो आहे, जीन्स शामिल आहे, बेनज़ीर जो पुटु आहे, उन लिहाज़ सां ॾिठो वञे त ज़ाहिर आहे बिलावल इन मुल्क जे लिहाज़ सां बि, इन सूबे जे लिहाज़ सां बि हिकिड़ो एसेट हो। मूंखे तमामु काफ़ी पहिरियां अहिड़ा इदारा जेके इन मुल्क खे हलाए काफ़ी अहमियत हूंदा आहिनि, अहम हूंदा आहिनि मुल्क आहे, उन्हनि चयो त बाबा हीउ जेको आहे माण्हू हिन में टैलेंट आहे, उन वक़्त जी 22-23 साल उमिरि हुई बिलावल जी, त इनखे जे वाक़ई में तयारु थियणु ॾियनि, इनखे सॼी असां बि सपोर्ट कयूं, इनखे मुल्क बि सपोर्ट करे त मुल्क को बहितरी साइड ते वञी सघे, त ॿियनि खे बि इन्हनि खे इंस्टीट्यूशन खे बि आसरो हो इन मां। पर हाणे ॾिसूं रास्ती को ज़ाहिर ज़रूर लॻे थो पियो त ख़ुशि न हूंदो, थोरी नाराज़गी करे वियो हूंदो। जी ठीक है डॉक्टर जमील अहमद खान साहब, थैंक यू सो मच सर। वापस हमारा ईंदासीं ॿिए टॉपिक ते बि। नसीर मेमन साहब, आसिफ ज़रदारी साहब काफ़ी ॻाल्हियूं कयूं गुज़िरियल इंटरव्यू दौरान, ईअं खणी चइजे त दिलि जो हाल जेको आहे न उहो कढी करे खोले करे ॿुधायो, ख़ासि तौर ते 3 पीस 4 पीस जो फ़र्क़ु कयो, उन खां पोइ वरी ईंदड़ चूंडुनि खां पोइ हुकूमत साज़ी, ऐं बाद में वरी हू इहो बि चवनि पिया त बिलावल भुट्टो ज़रदारी अञा सियासी तरबियत मुकमल तौर ते हासिलु न कई आहे, तरबियत जे मरहले में आहे ऐं खेसि वक़्तु लॻंदो। इहे बुनियादी नुक़्ता आहिनि जेखां पोइ इख़्तिलाफ़ बि साम्हूं आया, ऐं अरिड़हीं तरमीम जे हवाले सां जेको उन्हनि कमेंट कयो, इन ते अवांजो कमेंट सर। अच्छा, हाणे ज़रदारी साहब ऐं बिलावल भुट्टे साहब जी जेका अणसिधी तरह हिकु ॿिए ॾांहुं इशारनि में शिकायतूं आहिनि या तनक़ीदूं आहिनि,
इन ते मां को कंक्लूसिव थॉट नथो रखां। मूंखे ख़बर न आहे छा इहो कंहिं पॉलिटिकल स्ट्रेटेजी जो बि पार्ट आहे। इहो मुमकिन हूंदो आहे, इनखे तव्हां इम्कान खां ख़ारिज, ऐं इहो को ग़लति न हूंदो आहे। सियासी स्ट्रेटेजीज़ में इहो सभु कुझु हलंदो आहे, सभु पार्टियूं कंदियूं आहिनि। या थी सघे थो बिलाल वाकई सचमुच बि फ्रस्ट्रेशन में हुजे, पार्टीअ जे अंदरि कुझु फ़ैसिला साज़ी में थी सघे थो हुनखे चैलेंज आयो हुजे। जंहिं तरह हुकूमत PDM जे दौर में हली या सिंध हुकूमत 15 सालनि खां हले पई, थी सघे थो हुन में कुझु ॻाल्हियूं हुनखे महसूसु थियूं हुजनि। पर मां ज़ाती तौर पॉलिटिक्स में एज खे बैरियर कोन थो सम्झां। मां नथो सम्झां त कंहिंजो 70 साल थियणु या कंहिंजो 80 साल थियणु या कंहिंजो 30 सालनि जो हुजणु। सियासत जो जेको मामिलो आहे उहो तव्हांजे सियासी समाज जी फहम ऐं कमिटमेंट सां आहे। जेकर उन में कंहिं माण्हूअ जी सम्झ ऐं साञा ठीकु आहे त पोइ उन ते हरूभरू उमिरि जो बैरियर कोन थो लॻे। दुनिया में केतिरा ई आहिनि अॻुवाण जेके उमिरि जे एडवांस स्टेज में आहिनि। ऐं ई इंडोनेशिया में थियो जमील साहब प्रेसिडेंट तमामु, या मलेशिया जो महातीर मुंहिंजो ख़्यालु आहे 90s में। ऐं अहिड़ी तरह ॿिया बि केतिरा मिसाल मिली वेंदा। मसइलो उमिरि जो न आहे। हा, इन्ही जा पंहिंजा एडवांटेज ऐं डिसएडवांटेज। बिलाल भुट्टो हिकिड़ो पर्सपेक्टिव आणे थो जेको मुख़्तलिफ़ हूंदो सीनियर्स खां। सीनियर्स पाकिस्तान जे जंहिं वरवकड़दार कॉम्प्लेक्स पॉलिटिकल चेस बोर्ड जे अंदरि जिन घिटियुनि में रस्ता ठाहिया आहिनि उहे अञा बिलाल घुमियूं बि न हूंदियूं। तंहिंजे करे शायदि ॿई पंहिंजी पंहिंजी जाते ग़लति न हूंदा। ॿिन्ही जो हिकिड़ो स्टैंड पॉइंट अलॻि आहे न। 70 इयर्स वारनि जी पंहिंजी सियासी सम्झ ऐं तजुर्बनि जी जो उन्हनि खे एडवांटेज आहे। ऐं बिलाल एज़ ए यंग लीडर सम्झंदो हूंदो त जेको लेंस मूं वटि ॾिसण जो आहे सोसाइटी गवर्नेंस ऐं हुक्मरानी जो, उहो हिननि वटि न आहे। क्वाइट पॉसिबल, इहो थी सघे थो। सवाल इहो आहे त बिलाल भुट्टो साहिबु त ईंदड़ जी ॻाल्हि करे थो न, पर भला हिते था अचूं त 15 सालनि खां त सिंध में हुकूमत पीपुल्स पार्टी वटि आहे। अच्छा, मञूं था त डायरेक्ट बिलाल साहिबु शायदि हर मामिलो न हलाईंदो हुजे, पर ईअं बि आहे त को बिलाल भुट्टो साहिबु सिंध जी हुकूमत में को कमज़ोर कैरेक्टर आहे। तमामु इम्पॉर्टेंट डिसीशन मेकिंग्स में हुनजो रोल रहियो आहे। हुकूमत खे वक़्त ब वक़्तु केतिरनि शयुनि ते असां ॾिठो आहे त उहो पब्लिकली गाइड कंदो रहंदो आहे, पंहिंजा डायरेक्शन्स ॾींदो रहंदो आहे। ताज़ो मिसाल तव्हां वठो, ई जेके सिंध में ॿोॾि खां पोइ मुतासिरनि जे ॿोॾि सतियलनि जे लाइ जेके घर पिया ठहनि, मां इन ते ई अचणु पिया चाहियो सर। बिल्कुलु जहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो न, हुन पंहिंजा थॉट्स कया। हुन चयो त प्रॉपर्टी जो टाइटल बि ॾियो ऐं जिते जिते पॉसिबल आहे वेमेन खे टाइटल ॾियो। त इहा हिकिड़ी पॉज़िटिव शइ उहा हुन ऐं उहा काफ़ी हद ताईं थिए पई। उहो ठीकु आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे। हुनजो प्रोसेस हलियो आहे, हुन में 50 मुसीबतूं हूंदियूं आहिनि। पब्लिक सेक्टर में प्रोजेक्ट जे थ्रू 20 लख घर ठाहिण इज़ नॉट अ जोक। पर बहरहाल हुन पंहिंजी ॻाल्हि जेका चवणु चाहियो आहे हुन कई पियो। सवाल इहो आहे, मां जेकर बिलाल भुट्टो साहिब खां इहो सुवाल कजे त जेतिरा बि गिवन अथॉरिटी इख़्तियार ऐं पहुच तव्हां वटि गुज़िरियल 15 सालनि में या ख़ासि तौर ते गुज़िरियल 5 सालनि 10 सालनि में वधीक प्रोफाइल में आयो आहे, त छा सिंध में गवर्नेंस जे जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते को हुनजो फ़ैसिलाइतो किरदारु रहियो आहे जेको पंहिंजी पार्टीअ खे पंहिंजी हुकूमत खे डायरेक्शन ॾिए त न हाणे घणेई थियो, तव्हांजूं के शयूं ॾाढियूं सुठियूं पर फलाणी शयूं सुठियूं न आहिनि, हुनजे करे असांजो पब्लिक इमेज ख़राबु पियो थिए, उनखे ठीकु करियो। त छा बिलाल भुट्टो साहिबु हुनखां अणॼाण हूंदो? छा पोइ हू केतिरो पंहिंजे पार्टी जे थ्रू सिंध जी गवर्नेंस खे बहितर करण जे लाइ थी सघे थो पब्लिक में न चवंदो हूंदो ऐं अंदरि पार्टी फोरम्स ते कंदो हुजे। ज़ाहिर आहे हर शइ पब्लिक फोरम्स ते कान ईंदी आहे, त हुनजी रिज़ल्ट नज़र अचे। हा, जेकर इहो हुजे एतिरो असर अंदाज़ बिलाल भुट्टो साहिबु थिए थो जो जेकर हू गवर्नेंस जे मामलनि में जेके वीक पॉइंट्स आहिनि पीपुल्स पार्टी जो सुन में उनखे इम्प्रूव करण में जेकर को अंग्रेजी में चवंदा आहिनि त पुट हिज फुट डाउन, बिल्कुलु तव्हां हिकु ॻाल्हि ते ॼमी बीह रहो त उहो कराए सघे थो। उहा रिज़ल्ट नज़र अचे हा जंहिं ते हू क्लेम करे सघे हा। पर जीअं हू पंहिंजे टर्शियरी हॉस्पिटल्स खे क्लेम करे थो ऐं उहा वाकई हुनजो परफॉर्मेंस आहे। पर साॻियो मिसाल ॿियो था वठूं, पार्टी ख़ुदि बिलाल भुट्टो साहिबु पार्टी जो चेयरमैन आहे। उहा 3P 4P वारनि अलॻि बहस में हलिया वेंदासीं त हुनजो मैंडेट छा आहे, पर पार्टी जो चेयरपर्सन आहे। छा बिलाल भुट्टो साहिबु अचण खां पोइ पार्टी वधीक डेमोक्रेटाइज़ थी आहे, वधीक इंक्लूसिव थी आहे, उते वॾेरनि जो कब्ज़ो कमज़ोर थियो आहे, मौक़े परस्तनि ऐं करप्ट माण्हुनि जो कमज़ोर थियो आहे ऐं पढ़ियल लिखियल ऐं प्रोग्रेसिव ऐं फॉरवर्ड लुकिंग माण्हू अॻियां आया आहिनि? छा ईअं थियो आहे? त उहो फ़र्क़ु नज़र अचे। मिसाल इमरान ख़ान मूंखे पॉलिटिकली न वणंदो आहे, मां ओपनली हुनजे पार्टीअ ते ऐं हुकूमत ते तनक़ीद कंदो आहियां,
जी पर इमरान ख़ान केतिरनि ई यंग ऐं मिडिल एज जे माण्हुनि खे पार्टीअ जे अहम उहिदनि में जाइ ॾिनी, असेंबलीअ जूं सीटूं ॾिनियूं, जिन जो थोरो जो रिलेटिवली जिन जो किरदारु नओं हो, बहितर हो, उहो पंहिंजी नई टीम खणी आयो। बिल्कुलु नवनि माण्हुनि खे मां केतिरा माण्हू सुञाणा, सेनेटर वेठा आहिनि, हुन जा पॉलिटिकल एडवाइज़र, मां 2-3 यंग माण्हू सुञाणा जंहिंखे हुन प्राइम मिनिस्टर जो एडवाइज़र तो रखियो मुख़्तलिफ़ शोबनि में। वेरी ब्रिलियंट पीपल, क्लीन ट्रांसपेरेंट ब्रिलियंट माण्हू। सिंध में मरी विया आहिनि छा, कोन्हनि छा? बिलावल भुट्टो साहब खे रिज़ॉल्व आहे त पार्टीअ जे अंदरि भला हिकिड़ी वॾी शिफ्ट हाणे ॾेखारियां त मां हीअ पार्टी जी लीडरशिप कीअं हलाई आहे, मूं पार्टीअ खे ही डायरेक्शन ॾिनी आहे, मां सिंध खे हीअ डायरेक्शन ॾिनी आहे। माज़रत सां उहे असांखे के वॾियूं अचीवमेंट्स बिलावल भुट्टो साहब जे क्रेडिट ते हींअर ताईं नज़र कोन थियूं अचनि, जंहिंमां मां इम्प्रेस थियां त हिकु नौजवान लीडर तौरु 70 सालनि वारनि खां हू ॾाढो यूनिक ऐं डिफरेंट आहे। हुनजी एनर्जी लेवल आहे, हुनजी कम्युनिकेशन सुठी आहे, हुन वटि व्यू सुठा हूंदा, एक्सलेंट, आई एप्रिशिएट एंड एडमायर। पर मां ॻाल्हि थो कयां त उन जे असर जा नतीजा सिंध खे कीअं मिलनि हा, जिते डायरेक्ट पार्टीअ जो किरदारु आहे, रूल आहे, जिते हुन वटि वधीक इख्तियार आहिनि, एटलीस्ट उते उहा शइ डेमोन्स्ट्रेट थिया न, त पोइ मां हिकु शहरीअ तौरु चवां त हा ही मॉडल जेको आहे इहो जॾहिं पाकिस्तान सतह ते वेंदो त ज़बरदस्त असांखे तब्दीली। नसीर साहब अरिड़हीं तरमीम खे रोल बैक करण बाबति जेके ख़बरूं आहिनि उन ते बिलावल साहब एतिरो स्टैंड न वरितो जेतिरो आसिफ अली ज़रदारी साहब वरितो। ॾिसो, सियासत में तकरीरुनि में 5 शयूं ॻाल्हाइबियूं, हिकु अधु रहिजी बि वेंदी आहे। ज़रूरी न आहे त उहो अरिड़हीं तरमीम जे रोल बैक जो हामी हुजे, हुन मां इहो नथो कढी सघां। अरिड़हीं तरमीम ते रोल बैक जेके कराइणु चाहिनि था उन्हनि लाइ बि कराइणु ॾुखियो आहे। बिलाल त बहरहाल न कराइणु चाहींदो, पीपुल्स पार्टी न कराइणु चाहींदी, उहा हिन जी मेजर अचीवमेंट्स आहे। पर इन ते अलॻि हिकिड़ो प्रोग्राम थियणु घुरिजे। मां हिन ते हिकु ॾींहं में आर्टिकल बि लिखां पियो, अरिड़हीं तरमीम एक्चुअल बहानो आहे, NFC अवार्ड निशान। ठीक है नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच सर। कुछ ॿिया बि पॉइंट्स आहिनि जिन ते डिस्कस कंदासीं। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, अवां ॿुधो पिया सर? जी महताब, बिल्कुल ॿुधां। इनाम साहब, अवां जो छा ख्याल आहे सर? आसिफ ज़रदारी साहब जो इंटरव्यू जेको आहे उन ते सॼो प्रोग्राम करे सघे थो, पर कुछ अहम नुक़्ता आहिनि जिन ते डिस्कस करणु चाहियूं पिया। ईंदड़ आम चूंडूं स्क्रिप्ट जो अवां अक्सर ज़िक्र कंदा रहिया आहियो, हाणे लॻे ईअं थो त वाकई स्क्रिप्ट जो को नतीजो आहे। निगरान सेटअप में नवाज़ शरीफ़ जा गुण पियो ॻाए, उन जी तारीफ़ूं पियो करे, सम्झो पिया त निगरान सेटअप में सहूलियतकारी जो किरदारु अदा करे पियो। ॾिसो, इहो त जीअं सिंध जे अंदरि निगरान सेटअप मुकमिल तरह सां पीपुल्स पार्टी जो सहकारी आहे, त अहिड़े ई तरीक़े सां वफ़ाक़ी निगरान हुकूमत जेका आहे उहा मुकमिल तरह सां नून लीग जी सहकारी आहे। पंजाब जे लाइ बि ज़रदारी साहब, सर माफ़ कजो इंटरप्ट कयो अवांखे, पंजाब जे लाइ बि ज़रदारी साहब इहा ई दावा कई त मोहसिन नक़वी संदसि पुटु बणियल आहे, ग़लतफ़हमी में न रहो। उहो दावा भले करे, पर ॾिसबो थो त हुनखे स्पेस केतिरो मिलियो आहे। पहिरीं आसिफ ज़रदारी ईअं सम्झो त शायदि मोहसिन नक़वी जे करे पंजाब में हुनखे पॉलिटिकल स्पेस मिलंदो ऐं संदसि जेका पीपुल्स पार्टी उते ख़तमु थी वई आहे, त उन्हनि जी जॾहिं सरकारी तरह ते से वधंदी त किथे किथे इलाइक़नि में न रुॻो विञायल मैंडेट पंहिंजो वठी सघनि था वापसि, पर थी सघे थो नई एंट्री बि का थिए, पर उहो अहिड़ो वॾो करिश्मो कोन थी सघियो। तंहिंजे करे आउं नथो सम्झां त मोहसिन नक़वी हुनजो पुटु त भले हुनखे सॾींदो हुजे, पर हू को हुनजे लाइ पीपुल्स पार्टी लाइ एतिरो हुते ग्राउंड ठाहिण जी का हुन कोशिशि कई हुजे जो पीपुल्स पार्टी जीअं सिंध में हींअर मुकमिल तरह सां फैसिलिटेटेड आहे त ईअं ई पंजाब में फैसिलिटेटेड हुजे। हा, हुनजी उते जेका मुख्य क़यादत आहे उन्हनि खे कंहिं हद ताईं खणी फैसिलिटेट कयो हूंदो, पर एज़ अ पीपुल्स पार्टी आउं नथो सम्झां पंजाब में का वापसि ग्रिप बहाल करे सघी हुजे हुनजे करे। पर हींअर जेका इहो जेकॾहिं रोइणो रहिजे थो त इहो त हिननि अॻु में ई डिसाइड कयो हो, जॾहिं PDM ठाही त उन वक़्त में PDM ठहण वक़्तु छा हिननि खे इहा ख़बर न हुई त नवाज़ शरीफ़ शहबाज़ शरीफ़ खे जॾहिं अॻियां थो करे त अॻिते हली करे इक़्तिदार कंहिंजे हथ में ईंदो, ऐं हिननि खे जेकॾहिं कंहिं तरह सां जेकॾहिं इहो पावर बि करायो वियो त को ही गॾिजी चूंडुनि खां पोइ हुकूमत में ईंदा त इहा ख़ुदि वरी हिननि जी पंहिंजी ख़ामख़्याली थी सघे थी, छाकाणि त सियासत में वक़्तु ऐं फ़ैसिला जेके हूंदा आहिनि उहे ज़माने ऐं मकान जी अहमियत जेका तमामु घणी हूंदी आहे। उन वक़्तु जी ज़रूरत इहा हुई त PDM खे नवाज़ शरीफ़ खे हिननि सभिनी जी मदद घुर्बल हुई, उहा हुननि हासिलु कई, ऐं उन खां पोइ हाणे जेका हूंदी त हुन में हिन वक़्तु मूंखे ईअं थो लॻे त नवाज़ शरीफ़ अञा ताईं पीपुल्स पार्टी ॾांहुं कंहिं हद ताईं सॉफ्ट कार्नर रखियो थो अचे। हू मुकमिल तरह सां टकराव में न वियो आहे, पर पीपुल्स पार्टी कंहिं तरह सां हुनखे टकराव में खणी वञणु चाहे थी। पोइ ख़बर न आहे हुनजो सबबु सिंध जी हुकुमरानी खे यकीनी बणाइण ऐं थ्रेट पैदा करे हुनखे
बार्गेनिंग पोजीशन पंहिंजी मज़बूत करण जी का कोशिश हुजे। बाक़ी ॿी सूरत में का हिन वक़्त ताईं वफ़ाक़ी हुकूमत या मौजूदा निगरान सेटअप में जेको कुझु थिए पियो उन पीपल्स पार्टी का तकलीफ़ त कोन आई आहे। तव्हां कंहिं बि हिकिड़े जो कंहिंजो को नालो खणो, कंहिंखे हुन हथु विधो हुजे, कंहिंजो को फाइल खुलियो हुजे, कंहिंखे नेब जेका असां एक्टिव थी हुजे, कुझु बि कोन्हे। जॾहिं कुझु बि कोन्हे त मतिलबु इहा थी त फैसिलिटेटर त अञा ताईं आहिनि, पर हा सिर्फ़ु जेका ख़्वाहिश हुई त ईंदड़ वक़्त में वफ़ाक़ी हुकूमत में असांखे कोई हिकिड़ो वॾो चंक शेयर मिलंदो, उहो जेकॾहिं नथो मिले त उहो हर कंहिंजी पंहिंजी आहे। इहो आसिफ ज़रदारी साहब जो चवण त बिल्कुलु सही आहे त 172 सीटूं त हींअर कंहिंखे बि कोन थियूं मिली सघनि, ख़ुदि पीपल्स पार्टी खे बि कोन थियूं मिली सघनि, पर इन जो त ज़रूरु मुक़ाबिलो थींदो न त वधीक सीटूं कंहिं वटि आहिनि। जेकॾहिं पीपल्स पार्टी सॼे पाकिस्तान मां 150 सीटूं खणी थी अचे त पोइ यकीनी तौर ते उनखे हुकूमत ठाहिण में सहूलियत थींदी, पर जेकॾहिं 150 सीटूं नून लीग खणी थी अचे त उनखे हुकूमत ठाहिण में सहूलियत थींदी। त हिन वक़्तु जेका सॼी रसाकशी आहे उहा आहे ई न ते त उहे 150 मिनिमम सीटूं या 120 सीटूं घटि में घटि कंहिंजे हिसे में अचनि त उन में पंजाब जो एॾो सारो वॾो जेको शेयर आहे त उन में नवाज़ शरीफ़ त उन में ई पंहिंजे शेयर मां पंहिंजे हिसे जी वधीक दावा कंदो, ऐं पीपल्स पार्टी जेकॾहिं हणी हणी बि बीहे त सिंध बलूचिस्तान जो कुझु सीटूं ऐं KPK जी का 1-2 सीट, त इहे सीटूं जेकॾहिं खणी वञण खां पोइ बि त मुमकिन त कोन्हे त पीपल्स पार्टी हुकूमत ठाहे। हा, इन में शायदि इहो इशारो ॾींदो हुजे त 172 सीटूं केर बि नथो खणी सघे, तंहिंजे करे नून लीग जेकॾहिं सुभाणे ॿिए कंहिं सां इतिहाद करे हिन खां बहितर आहे त पीपल्स पार्टी जूं जेके 30-40 सीटूं हुजनि उन्हनि सां इतिहाद करे, त इहा शइ थी सघे थी त उहो इन जे लाइ कोशिश कंदो हुजे या इन जे लाइ पंहिंजी बार्गेनिंग पोजीशन ठाहिण जी कोशिश कंदो हुजे। पर मूंखे नथो लॻे त वफ़ाक़ी हुकूमत में गॾियल शेयरिंग गवर्नमेंट चूंडुनि खां पोइ पीपल्स पार्टी ऐं नून लीग हलाए सघंदियूं, ऐं उनजो सबबु सिर्फ़ु जेको आहे उहो हिकिड़ो इहो थींदो त पंजाब जे अंदरि नून लीग तव्हां ॾिठो हूंदो त माज़ी में 2013 खां वठी करे जिन सां बि इतिहाद बि कयो या जिन खे बि पंहिंजी पार्टी में शामिल बि करायो त हुननि उनखे का एतिरी अहमियत कोन ॾिनी। उन्हनि खे वज़ारतूं बि ॾिनियूं पर उनजी वज़ारत में उन्हनि जी एतिरी से कोन हुई। मुर्तज़ा जतोई हुजे, मुमताज़ भुट्टो हुजे, इन्हनि सभिनी खे तव्हां वञी या लियाकत जतोई हुजे, इन्हनि सभिनी खां वञी करे पुछंदो त उन्हनि जूं शिकायतूं ई इहो आहिनि त नवाज़ शरीफ़ हुकूमत में अचण खां पोइ उन्हनि खे उन तरह जी हैसियत या इज़त न ॾिनी जेका ॾियणु खपंदी, बावजूदि इन जे जो उन्हनि जूं नेशनल असेंबली जूं सीटूं उन्हनि जे बुनियाद ते उनखे हू सपोर्ट कंदा रहिया। त इहे सभु शयूं जेके थियनि थियूं त उन मां लॻे थो त पीपल्स पार्टी खे जेकॾहिं हू पाण सां जॉइंट वेंचर में खणनि त पंहिंजे पंजाब जे माण्हुनि खे शेयर किथां ॾींदा? ईंदड़ चूंडुनि में PDM जहिड़ी का गवर्नमेंट ॾिसो पिया को सेटअप अहिड़ो इनाम साहब? मुमकिन कोन थो लॻे। PDM जहिड़ी जेकॾहिं हूंदी त घटि में घटि पीपल्स पार्टी हुन में न हूंदी, छाकाणि त हा पीपल्स पार्टी जेकॾहिं 1-2 वज़ारतुनि ते गुज़ारो करण लाइ तयारु थी वञे त पोइ त मुमकिन थी सघे थो, पर जेकॾहिं पीपल्स पार्टी चए त अधु जूं अधु वज़ारतूं वफ़ाक़ी उन्हनि खे मिलनि त कीअं मुमकिन थी सघनि? त इहा शइ मुमकिन कोन थी लॻे। तंहिंजे करे इहे शयूं ख़्वाहिशूं थी सघनि थियूं जेका आसिफ ज़रदारी जे इंटरव्यू मां लॻे थो त हुनजी ख़्वाहिश ऐं कोशिश ई आहे त नून लीग सां गॾिजी हू हुकूमत करे, उहो उन लाइ तयारु आहे। पर पंजाब जी पोजीशन में मूंखे लॻे नथो त नवाज़ शरीफ़ या नून लीग जेका आहे कंहिं बि तरह सां वरी ॿीहर वापसि पीपल्स पार्टी जे लाइ का बि राह हमवार कंदी जो ॿीहर पंहिंजो स्पेस ठाहे सघनि पंजाब में ख़ासि करे। जी मेहता ठीकु आहे सर। वज़ारतुनि जी आछ जे हवाले सां बि आसिफ साहब इहो वाज़े करे चुका त PTI सां गॾिजी हुकूमत करण जे लाइ बि 6 वज़ारतुनि जी आछ थी हुई। डॉक्टर अयूब शेख साहब बि असांखे जॉइन करे चुका आहिनि। डॉक्टर साहब वेलकम चऊं पिया अव्हांखे। सर अव्हांजो छा ख़्यालु आहे? हिकु त पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं को चेयरमैन में इख़्तिलाफ़ कुझु 3 पीस 4 पीस जो फ़र्क़ु साम्हूं अचण खां पोइ, ऐं उन खां पोइ वरी अॻकथी आसिफ ज़रदारी साहब जी त का बि हिकु जमात अकेले सिर अक्सरियत हासिलु न करे सघंदी, 172 सीटूं खणणु कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। पीपल्स पार्टी खे घटि न सम्झो, सरप्राइज़ ॾींदासीं। तव्हांखे इख़्तिलाफ़ छो थो नज़र अचे? सर हाणे बयानु अहिड़ो ॾिनो ज़रदारी साहब त अञा सियासी तरबियत हुनजी मुकमल न थी आहे। उनखां पोइ हुननि चयो त बिलावल खे टिकट बि आउं ॾींदुसि, सही बि मां कंदुसि, जंहिंखां पोइ बिलावल साहब दुबई विया त अञा छा सम्झूं सर? न दुबई में मोटी ईंदो पोइ वरी छा चवंदो त ठही विया। सियासत में का बि शइ नामुमकिन त न हूंदी आहे, नवां ई अक्सर चवंदा आहियो सर, वरी मुमकिनात में शामिल आहे, ठही वेंदा, बिल्कुलु घर जी ॻाल्हि आहे। मेहताब खे अॼु जो हुननि टॉपिक ठाहे ॾिनो आहे अयूब साहब, तव्हां माना छो था एतिराज़ कयो? हुननि हिकिड़ो इख़्तिलाफ़ रखी मेहताब जे लाइ
मौजू पैदा कयो आहे, हाणे उन मौजू ते तव्हां पंहिंजी राय ॾियो। सवाल त पैदा थियनि था सर, सवाल त पैदा थियनि था। आसिफ अली ज़रदारी साहब अॼु महताब खे मौजू ॾेई छॾियो आहे, इहा ॻाल्हि इन ते हाणे मौजू जे करे मौजू जी मुंहिंजो ख़्यालु आहे ॿिन्ही में को बि इख़्तिलाफ़ कोन्हे। ऐं जेका ॻाल्हि आसिफ साहब कई आहे उहा ई आहे। ऐं तव्हां सिंध सॼी जा इलेक्टेबल्स ॾिसंदव न, मूं तव्हांखे ई ॿुधायो ऐं सभु दोस्त हुआ, असांजो वॾो जमील अहमद ख़ान साहब बि शायदि हो, त मूं चयो त हू सीने ते जेको फज़ल रहमान खे हथु खणी थो सघे न, जेका हुजत करे थो सघे, या मथे ते मरियम खे जेको हथु रखी थो सघे न, उहो आसिफ ज़रदारी थो रखी सघे, बिलावल नथो रखी सघे। ही मर, ही शिराज़ी, दोस्त बख़्श, ही फलाणा, ही टीरा, ही बटीरा, उन्हनि सभिनी जी पहिरीं फरमाइश हूंदी आहे साईं मिलंदो आसिफ साहब त पोइ जॉइन कंदा, छो त उन्हनि खे ख़बर आहे त आसिफ साहब खे ई आख़िरी फ़ैसिला करणा हूंदा आहिनि, जेका ॻाल्हि हुन सही सिधी करे छॾी आहे। हिकिड़ो त आइडियल दुनिया मां असां सभिनी खे निकिरणु खपे ऐं असांखे कंहिं बि हवाले सां चे गवेरा जे हवाले सां न सोचणु खपे, फिडल कास्ट्रो जे हवाले सां न सोचणु खपे। ही कमाल जुमलात जो ज़मानो बि न आहे, वेंदे 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 ही अनवर सादात ऐं जमाल नासिर वारो ज़मानो बि कोन्हे, ही नवां ज़माना जेके आहिनि, नवनि ज़माननि में नयूं ॻाल्हियूं थींदियूं। इन करे हिननि ॿिन्ही में को बि इख़्तिलाफ़ कोन्हे। अयूब साहब ॿिए हिकिड़े नुक़्ते ते अवां कमेंट कयो काइंडली। ज़रदारी साहब जो इहो चवणु त PTI सां गॾु हलण जे लाइ 6 वज़ारतुनि जी आछ थी हुई, जेका असां रद्द कई। हाणे नून लीग जे लाइ जेको मैदान सजे पियो, सम्झो पिया त नून लीग सां गॾु हलण जे लाइ बि का आछ थी सघे थी, या अहिड़ो बि को इशारो ॾिनो ज़रदारी साहब जो चवनि पिया त अकेले सिर्फ़ का बि जमात हुकूमत न ठाहे सघंदी। ज़रदारी साहब सफ़ा सोली ॻाल्हि कई ऐं हुन ॿुधायो, हुन कल्ह असांखे ॿुधाए छॾियो आहे त हीअ क़ौमी हुकूमत ठहण वारी आहे। उन क़ौमी हुकूमत में तव्हांजे अॻियां 2 माण्हू आहिनि, हिकिड़ो आहे आसिफ अली ज़रदारी, ॿियो आहे इमरान ख़ान, या हिकिड़ी आहे PTI, ॿी आहे पीपल्स पार्टी। नवाज़ शरीफ़ थी हिकिड़े मिंट लाइ सोचियो त नवाज़ कंहिंजे वेझो वेंदो, जवाब आहे PP जे वेझो। पीपल्स पार्टी जे लाइ जेकॾहिं 2 पार्टी हुजनि, PTI ऐं नवाज़ लीग, कंहिंजे वेझो वेंदो, नवाज़ लीग। PTI जे वेझो सोचो जेकॾहिं त नवाज़ ऐं PP हुजनि त जवाब आहे ॿिन्ही सां न ठहनि। ऐं हुन सफ़ा सोली ॻाल्हि करे छॾी त हिकिड़े माण्हूअ खां सवाइ बाक़ी असां PTI सां गॾु हलण लाइ तयारु आहियूं। उन हिकु माण्हू जो फ़ैसिलो ऑलरेडी थी चुको त उहो हाणे किथे बि कोन्हे ऐं पाकिस्तान जे घटि में घटि पॉलिटिकल एरिना में न हूंदो। इहा ॻाल्हि असांखे सम्झणु खपे। किन हालतुनि में असांजो दोस्त आहे सहाफ़ी वुसतुल्ला ख़ान, उहो चवंदो आहे त फिल्म खे फिल्म करे सम्झणु खपे। जमील अहमद ख़ान का हीरोइन ॾिसी सम्झंदा आहियूं या ॾिसे ई मूॾे थी पक मूंसां हिसाब ठही वियो हिन जो। सो फिल्म आहे, इन फिल्म खे फिल्म करे असां जंहिं महिल ॾिसंदासीं न, असांखे पाकिस्तान जी पॉलिटिक्स मां अयूब यको पहिरीं ॾींहुं खां हिनखे चवंदो पियो अचां बाबा इहो स्क्रिप्टेड आहे, जॾहिं स्क्रिप्टेड आहे त माना फिल्म आहे। फिल्म ऐं फिल्म जो डायरेक्टर इनाम भटिया, माना इनाम भटिया। ठीकु आहे डॉक्टर साहब। मुंहिंजो ख़्यालु आहे त क़ौमी हुकूमत खां सवाइ या गॾियल हुकूमत खां सवाइ कुझु बि न थींदो। नवाज़ शरीफ़ वटि बि घटि ऑप्शन्स अथव, इहा ॻाल्हि बि सोचो। भले तव्हांखे भित ते लिखियलु हुजे त नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म थींदो, त बि हुन वटि ऑप्शन्स तमामु थोरा अथव अॻिते वधण जे लाइ। उन अॻिते वधण जे लाइ हुन वटि वॾे में वॾो ऑप्शन जेको आहे न, उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, जेका निस्बतन सहूलियत वारी पार्टी आहे, हर हंधि अकोमोडेट थी सघे थी ऐं उन ते बाक़ी ज़माननि जा ॿिया के हिसाब किताब रहियल कोन्हनि। इन करे मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु ई आहे त आसिफ साहब कल्ह जेका ॻाल्हि कई आहे, उन में जेकॾहिं को मूंखां पुछे आसिफ साहब जी सॼी ॻाल्हि ते त समूह ॻाल्हियूं जेके आहिनि न, हुनखे नियापा ॾियणा। हिकिड़ो नियापो तव्हांखे ॾियणो हो त हीउ प्रोग्राम कजांइ, अवल ई नियापो हामिद मीर खे ॾेई छॾियो ऐं त अॼु हीउ प्रोग्राम कंदासीं। इनाम भट्टी जेको आहे उन बि चयो त अॼु मां 4 लपा। डॉक्टर अयूब शेख साहब वरी सफ़ा वाज़े करे छॾींदो त इहा प्लानिंग थियल हुई, या प्लानिंग थियल हुई। ठीकु सर। इन करे हा, इन करे फिल्म खे फिल्म करे ॾिसो। ऐं हा, गोली जी गोली जी
अवां गोली दी तमाशे द तमाशा करे ॾिसो। हाँ, इन करे मुल्क के फिल्म करे हलायो। हाँ, फिल्म के फिल्म करे ॾिसो सियासत किया। सर, टिकट वठी सर टिकट वठी जमील साहब ओचितो ॾिसंदा आहियो फिल्म में, ओचितो लाला सुधीर अची वेंदो आहे, ओचितो सुल्तान राई घोड़े ते ईंदो आहे, विच बाहि मां उनजो डॉक्टर साहब टिकट वठी जेकॾहिं फिल्म ॾिसण वञबी त फिल्म ते तबसरो ज़रूर थींदो सर। अवां बि सम्झो पिया। अवां पीटीआई चेयरमैन जो ज़िक्र कयो जी, पीटीआई चेयरमैन जो जेको अवां ज़िक्र कयो, नसीर मेमण साहब खां पुछूं पिया। नसीर साहब, अॼु निगरान वफ़ाक़ी घरू वज़ीर सरफराज़ बुगटी साहब जेका ॻाल्हि कई, 3 पॉइंट्स अहम आहिनि। हिकु त हुननि चयो त पीटीआई चेयरमैन अदालतुनि जो लाडलो आहे, उनखे जेल अंदरि जेके सहूलियतूं मिलियल आहिनि आम माण्हू सोचे बि नथो सघे। उनखां पोइ हुननि चयो त नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ु केसिस जेके आहिनि अक्सर घणे भाङे उहे बेबुनियाद केसिस हुआ, पुट खां पघार न वठण ते खेसि हटायो वियो। उनखां पोइ हुननि लेवल प्लेइंग फील्ड जो जेको मुतालबो आहे पीपल्स पार्टी जो, उन ते को बि कमेंट न कयो। हाणे ईंदड़ सिनारियो में सम्झो पिया त 28 नवंबर ते इमरान ख़ान साइफ़र केस में अदालत में पेश थींदो त अदालतुनि जो लाडलो उनखे अदालतूं को रिलीफ ॾींदियूं ऐं ईंदड़ सेटअप में पीटीआई चेयरमैन जी बि इम्पोर्टेंस वधी वेंदी। इहो फिल्म जे डायरेक्टर ते छॾियल आहे, अॼु रुगो फिल्मुनि जूं ॻाल्हियूं। बिल्कुलु बहितरीन। उन्हनि मां बि वेंदासीं ज़रूरु सर। तो इहो हिकिड़ी ॻाल्हि त सही आहे त हिन में अॻियां अॼु सभु ॻाल्हियूं फिल्म ते थियूं थियनि। उहे हिकिड़ो हीरो थोरी देरि लाइ विलियन थींदो, वरी आख़िरी सीन में थी सघे वरी हीरो थी वञे। पोइ तव्हांजे साम्हूं जेके कल्ह जा विलियन हीरो थी विया आहिनि, तव्हां छो था सम्झो? अयूब जे मुताबिक़ त डायरेक्टर मां आहियां, पर मूंसां वरी मसइलो आहे स्क्रिप्ट पोइ था ॾियनि आख़िरी टाइम ते, माना चवंदा हाणे रुगो डायरेक्शन ॾे। सो डायरेक्टर बि डायरेक्टेड आहे। डायरेक्टर बि डायरेक्टेड आहे, बिल्कुलु जीअं निगरान ज़ेर निगरानी आहिनि, तीअं डायरेक्टर बि डायरेक्टेड आहिनि। तो ख़ान साहब जहिड़ा जेके ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि सम्झो त पॉलिटिक्स में ख़ान साहब जिन हालतुनि मां गुज़रे थो, उन खां वधीक संगीन बुरियुनि हालतुनि मां नवाज़ शरीफ़ गुज़रियो, फांसी जी सज़ा आहे। तव्हांखां विसरी न वियो हूंदो उमेद त। अॼु तव्हांजो महबूब अगवाणा जी दहशतगर्दी जो केस जहाज अगवा कयो हुई, मुंहिंजे साम्हूं पाण ॾिठोमांसि, कयूं पे हाईजेक जो केस, हाईजेक ख़ौफ़नाक माण्हू हो, अहिड़ो ख़ौफ़नाक माण्हू जहाज अगवा कंदड़ अलाह पियो रहम करे तव्हांजो वज़ीर आज़म थियण वारो अथव। इशारत जो चीफ ख़ान साहब तो जी, चीफ आर्मी स्टाफ के अगवा करे जहाज अयूब शेख साहब जे डायरेक्शन ते खणी पे वियो। सो तव्हां सम्झी सघो था त उहो हाणे वरी अयूब शेख साहब जे डायरेक्शन ते वज़ीर आज़म पियो थिए। तो हुनजे बेटे में ख़ान साहब त मासूम माण्हू आहे, अहिड़ो कड़ो खून जो केस हुनजे मथां आहे। ये नंढियूं नंढियूं नाराज़गियूं, नंढा नंढा मसइला, ॿ 4 ॾींहंनि जा रुसण परचण, यार जिंदा सोबत बाक़ी, एस्टेब्लिशमेंट जिंदा, कैरेक्टर्स बाक़ी, इहो किसो हलंदो। तव्हां हिनखे न सम्झो त क्रास लॻी वियो मुस्तक़िल तौरु वारे फेरे जी ॻाल्हि आहे। सो लाडलो बि तव्हां ईअं न सम्झो न ईअं कंहिंजी मजाल आहे जो कंहिंखे जेल में एॾो रिलैक्स करे कुकड़ मर्ज़ीअ सां मिलनि, से बि देसी छेलनि जो गोश्त बि मर्ज़ीअ सां मिले। को चर्चो आहे? हिकिड़ा माण्हू हो भुट्टो साहब जेको 2 साल आख़िरी बदतरीन गैर इंसानी अज़ियत में रखियऊं, जेको जंगी कैदी दरंदा वहशी उहे बि ईअं न सलूक कनि। मुल्क चैन कमरनि ते मुश्तमिल बैरिक आहे, ऐं बैरिक माना बंगले जी सूरत अख्तियार करी वई आहे। तव्हां सोचो त अंदरि ज़रे घटि हुनखे इमरान ख़ान खे क्रिकेट जो मैदान एक्सरसाइज करण जे लाइ मशीन्स मिलियल अथसि सर। आई मीन ॾिसो न, मां इहो थो चवां त जेके माण्हू जिन ते क्रास लॻल हो, जेके न वणंदड़ आहे, उनजो सलूक तव्हां रफ़ी साहब वारो किताब पढ़ी वठो, भुट्टे जा आख़िरी फ़सला। भुट्टे सां तव्हां इख़्तिलाफ़ कयो या इतफ़ाक़ करियो, भुट्टे ते क्रास हुयो ऐं भुट्टे सां उहो गैर इंसानी सलूक कयऊं। भुट्टे जूं ख़िदमतूं अगेन तव्हांखे वणे न वणे, इमरान ख़ान जहिड़ा 5000 वर्ज़ीदारनि बि न करे सघंदा जेके मुल्क जूं ख़िदमतूं न कयूं ऐं मुल्क जे मालिकनि ऐं डायरेक्टर्स जूं कयूं। ईअं न आहे त उन्हनि खे मायूस कई, छा न करे ॾिनई। ठीकु सर, जमील साहब गवाह फॉरेन पॉलिसी फ्रंट ते जेको भुट्टे वंडर्स करे ॾेखारिया, अॻिते ई न थियो आहे।
त उन हेॾे शानदार माण्हूअ सां कड़ो सलूक कयूं। सो जॾहिं क्रॉस लॻंदो त ईअं थींदो, जॾहिं क्रॉस न लॻंदो त तव्हां भली ज़ेर अताब हुजो, तव्हांखे अंदरि क्रिकेट जो ग्राउंड, तव्हांखे जिम खानो, तव्हांखे पूरो अंदरि रंधिणो मिलंदो, तव्हांखे पसंदि जी मानियूं मिलंदियूं, सिनेमा ते फिल्म बि तव्हां ॾिसी सघंदो, तव्हां सां वक़्त ते भलायूं थींदियूं। इहे कैरेक्टर ज़िंदा रखिया वेंदा आहिनि जो फिल्म जे सीन में, वरी कंहिं सीन में आख़िर में तव्हां ॾिठो आहे के कैरेक्टरनि ते टे भेरा गोलियूं हुननि जूं फिल्म में न आहिनि मरंदा, छो त हुनखे आख़िरी सीन में हीरोइन सां गॾु डांस करणी हूंदी आहे। ॿियो जनम बि वठी ईंदा आहिनि, वरी ॿियो जनम वठी ईंदा आहिनि, उतां निकिरी पवंदा आहिनि, ख़ासि मां डबल किरदार खेॾंदा आहिनि, ट्रिपल किरदार खेॾंदा आहिनि। सो ही त मशीनी दौर आहे, अॻे त हथरादू मेकअप करे ठाहिणा पवंदा आहिनि, हाणे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौर आहे, देरि ई नथी लॻे, 100 किरदार खेॾनि। क्लोनिंग जो दौर आहे, तव्हांखे जेन्युअनली ओड़ा मिली वेंदा, तव्हांखे आर्टिफिशियली बि न ठाहिणा पवंदा। किसो कोता त जेकर इमरान ख़ान साहिब जे लाइ हू चए थो त लाॾलो आहे, त मूंखे ॿुधायो सरफराज़ भुगटी साहिब कहिड़े खाते में वज़ीर थियो वेठो आहे? उन कड़ा इनकलाब आंदा जो अॼु पाकिस्तान जो बाबा सभु लादला आवत वारो मिलियल अथव, छॾियो छो था हिक ॿिए खे मेणा ॾियो। अॼु तुंहिंजो वारो आहे, कल्ह बि तुंहिंजो वारो, मुशर्रफ दौर में भुगटी साहिब कंहिंखां विसरी वियो आहे, बेपनाह ताक़त जो मालिक। ठीकु, नसीर साहिब, भुट्टो साहिब वंडर्स कया जेके अॼु ताईं न थी सघिया, इंतिहा इम्पोर्टेंट नुक़्तो अवां उथारियो। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब खां पुछंदासीं, डॉक्टर साहब मौजूदा जेका क़यादत आहे सभु मिली करे बि को वंडर्स करे सघनि था, या इनाम साहब या डॉक्टर अयूब शेख साहब जी डायरेक्शन ते ईअं मुल्क हलंदो रहंदो? सर न न, तो वक़्तु साबित करे छॾियो आहे त सभु मिली बि इन्हनि वंडर नथा करे सघनि। असां उन शख़्स जी ॻाल्हि था कयूं त जेको अहिड़ो त अज़ीम लीडर मञियो वियो ॿाहिरि जी दुनिया में, पाकिस्तान में त हुयो ॿाहिरि जी दुनिया में, त मां ईस्ट टिमोर में मुंहिंजी पोस्टिंग हुई अक़वाम मुत्तहिदा में, उते बि सभु भुट्टे जो नालो वठंदा हुआ। मां लीबिया में, उते बि सऊदी अरब में ॿिए कंहिंजो नालो अॼु कंहिंखे बि न ईंदो, उनखे नालो भुट्टे जो यादि हूंदो, या ॿिए कंहिं मुल्क में बि तव्हां ॾिसो त छो ईअं थियो? भुट्टो को ईअं इमरान ख़ान वांगुरु को वर्ल्ड कप त न खटे आयो। भुट्टे पंहिंजी फॉरेन पॉलिसी, जेॾी महिल फॉरेन मिनिस्टर हो, जेॾी महिल वज़ीर आज़म हो, उन हिसाब सां दुनिया खे पाण सां गॾायो। सॼी इहा जेके गल्फ कंट्री, इहे तव्हां इहे कॾ घुमंदी, ऐं इहे जेके तव्हांखे खपंदी शइ उहो ॾींदा कॾहिं, ऐं जेकी इज़त हूंदी हुई उन वक़्त जी, उहा इज़त तव्हां सोचे नथा सघो त कहिड़ी इज़त हूंदी हुई पाकिस्तान जी। ऐं ज़ाहिर आहे उन लिहाज़ सां साहब बिल्कुलु सही थो चए। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त डॉक्टर कदीर ख़ान पाण मूंखे जेको ॿुधायो त भुट्टो न हुजे हा त तव्हां वटि इहा ताक़त ई न हुजे। ठीकु आहे, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, आख़िरी मिंट बचो आहे। इनाम साहब ऐं डॉक्टर अयूब शेख साहब, अवांजो छा ख़्यालु आहे? 28 नवंबर ते PTI चेयरमैन पेश थींदो अदालत में साइफर केस में, खेसि को रिलीफ मिलंदो? ईंदड़ सिनारियो में सम्झो पिया हुनजी इंपॉर्टेंस वधी वेंदी? मुख़्तसर कजो सर प्लीज़। सर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो, जीअं त डायरेक्टरनि जूं ॻाल्हियूं थियूं हलनि, मूं कुझु फिल्मुनि जा नाला ॾिठा। हिकिड़ो नालो चौधवी का चांद, ॿियो कल हो न हो, टियों आख़िरी मुसाफ़िर, चौथों मैं हूं ना, तो कभी खुशी कभी गम। तो इन्हनि फिल्मुनि जे 14 इन 28 नवंबर खे रखी ॾियो। बस इन्हनि नालनि खे जोड़े करे को न को नतीजो कढंदासीं। इनाम साहब अवांजो कमेंट सर प्लीज़। विच में लिख 28 नवंबर। ठीकु आहे, इनाम साहब 30 सेकेंड सर प्लीज़। ठीकु आहे, नाज़रीन ॻाल्हि ॿोल कईसूं मौजूदा जेका सूरत हाल आहे उन हवाले सां, पैनलिस्ट जी राय अवांजे साम्हूं रखी। सरफराज़ भुट्टी साहब जेको बयानु ॾिनो, या 3 Ps ऐं 4 Ps जो ज़िक्र करण खां पोइ बिलावल साहब दुबई रवानो थी विया, इन ते पैनलिस्ट पंहिंजी राय जो इज़हार कयो। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणे ते पहुतो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा, अल्लाह निगहबान।